नाज़रीन अवां खे आगाह कंदासीं। असिस्टेंट कमिश्नर शहदाद कोट अब्दुल कादिर मशूरी पारां खीर महांगो विकिरो कंदड़ दुकानदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वई आहे। असिस्टेंट कमिश्नर अब्दुल कादिर मशूरी फूड अथॉरिटी टीम साण करे खीर जे दुकाननि ते छापा हया आहिनि। असिस्टेंट कमिश्नर जो चवणु हुयो त छापे दौरान खीर महांगे अघ ते विकिरो कंदड़ दुकानदारनि ते पिणु मजमूई तौर ते ₹1,00,000 खां वधीक ॾंढ विधो वियो आहे। बिल्कुल नाज़रीन, अहम ख़बर है। आगाह करियो पिया अवां खे असिस्टेंट कमिश्नर शहदाद कोट अब्दुल कादिर मशूरी पारां खीर महांगो विकिरो कंदड़ दुकानदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वई आहे। असिस्टेंट कमिश्नर अब्दुल कादिर मशूरी फूड अथॉरिटी टीम साण करे खीर जे दुकाननि ते छापा हया। असिस्टेंट कमिश्नर जो चवणु हो त छापे दौरान खीर महांगे अघ ते विकिरो कंदड़ दुकानदारनि ते मजमूई तौर ते ₹1,00,000 खां वधीक ॾंढ विधो वियो। बिल्कुल नाज़रीन अवां खे आगाह करे रहिया हूं। असिस्टेंट कमिश्नर शहदाद कोट अब्दुल कादिर मशूरी पारां खीर महांगो विकिरो कंदड़ ख़िलाफ़ कार्रवाई कई वई आहे। इन जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं। शहदाद कोट खां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर सदाम सोलंकी लाइन ते मौजूद आहे। सदाम, आगाह कजो। बिल्कुल दुआ ही बेहतरीन कार्रवाई अब्दुल कादिर मशूरी असिस्टेंट कमिश्नर फूड अथॉरिटी जी टीम साण करे शहर में कई आहे, जंहिंखां पोइ शहर वॾे दाद में उनखे मुबारकूं ॾिनियूं आहिनि त शहर जे अंदरि जेके मुख़्तलिफ़ विकिरो कंदड़ खीर वारा हुया दुकानदार, उन्हनि मथां टीम साण करे उन्हनि जो खीर चेक कयो, जंहिंखां पोइ जेके 4 ऐं 5 दुकानदार हुया वॾा दुकानदार, उन्हनि जे खीर में जेको आहे त मुकमल केमिकल मिक्स हुयो, जंहिंखां पोइ हू जेको केमिकल इस्तेमालु करे रहिया हुया उहे इंसानी जाननि जे लाइ वॾा नुक़सानकार हुया। जंहिंखां पोइ डेयरी मिल्क वारनि ते छापा हया। एसी साहब जंहिंमें ₹40,000 ॾंढ हणी खीर ज़ब्त करे छॾियो आहे। ऐं उन खां अलावा जेको वहीद डेयरी मिल्क वारो हुयो उनजो खीर मुकमल तरह केमिकल मुलवस हुयो, जंहिंखां पोइ उन जा खीर जेको हुयो उहो असिस्टेंट कमिश्नर अब्दुल कादिर मशूरी पंहिंजे टीम सां उन खीर खे हाराए ज़ाया कयो आहे। ऐं ॿिए तरफ़ SDM रोड ते क़ाइमु जेको सुल्तान पठान वारो होटल हुयो उनखे पिणु ₹30,000 ॾंढ हणी, जंहिंमें आमिर मलक खे 30,000 ऐं यामीन होटल वारे समेत 5,000 ऐं याकूब खीर वारे खे 2,000 जुर्मानो लॻाए वॾी कार्रवाई कई आहे। ऐं 2 दुकानदार सील कया ऐं उन खां अलावा 3 जेके दुकानदार हुया उन्हनि खे अरेस्ट करायो आहे ऐं उन्हनि खे सख़्तु वार्निंग ॾींदे चयो आहे त ॿीहर केमिकल या पाणी वारो खीर इस्तेमालु कयो वियो त उन्हनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे केस दाख़िल कयो वेंदो। ठीक है सदाम, वॾी महिरबानी, तफ़सीलनि खां आगाह कयो।